बिरा सिटी नुशीर फिरोज समेत मुख्तलिफ नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि जा फनकार, साज़नदार, डेकोरेशन, होटल वारा, ट्रांसपोर्टर, मूवी मेकर, शादी हालनि जा सभी मालिक ऐं मज़दूर बेरोज़गारी ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। इन मौक़े ते सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे सॾ ते ज़िले सदर एम ज़फ़र ट्रिगड़, नाले वारे फनकार एजाज़ ख़ास खली, सुद्दीन मिराली, मजीद कीरे ऐं ॿियनि जी अॻवानी में मेन अला वारे चौक ते निटरण उस में 2 कलाक धरणो हुयो। बाद में प्रेस क्लब नुशीर फिरोज पहुची फनकारनि दोहल चपड़ियूं बाजा वॼाए कलाम ॻाए अनोखो एहतिजाज रिकॉर्ड करायो। संदन चवण त हू 5 महीननि खां बेरोज़गार आहिनि। संदन घरनि में ॿार बचा बुखूं काटे रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त उन्हनि मथां कोरोना लॉकडाउन वारी पाबंदी हटाए खेनि रोज़गार करणु ॾिनो वञे। कोट जी में अवामी आवाज़ जे रिपोर्टर पारां रमशा वसाण जे क़त्ल केस खे मीडिया में खणण तां खेसि वसाण बिरादरी पारां धमकियूं मिलण ऐं खेसि हिरासत करण ते तहफ़्फ़ुज़ जी अपील कई वई आहे। रिपोर्टर हिम्मत अमरानी अवामी आवाज़ अख़बार जे चीफ एडिटर सत खे मोकिलियल ख़त में चयो आहे त संदसि ज़िंदगी ख़तरो आहे। हुन चयो त अॻूणो सूबाई वज़ीर मंज़ूर सां वसाण खेसि मारणु चाहे थो। वक़फ़े वक़फ़े सां खेसि हिरासत पिणु कयो वञे थो। हुन चयो त कुंभ पुलिस पारां कुझु ॾींहं अॻु मोटरसाइकिल फुल कंदड़ गुरू जे तारिक वसाण खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस फौरू खां बयानु वरितो जंहिं में तारिक वसाण जो चवणु हो त हिम्मत अमरानी कुंभ थाणे ते पिस्टल मथां रखी ज़बरदस्ती बयानु ॾियारियो आहे। हुन चयो त हू पुलिस आॾो कीअं पिस्टल रखी बयानु वठाईंदो, संदसि ख़िलाफ़ हिकु साज़िश आहे। हुन चयो त संदसि फैमिली खे वसाण बिरादरी में ख़तरो आहे। खेसि कुझु थियो त हुनजा ज़िम्मेवार उहे ई हूंदा। हुन चयो त यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अॻवाननि खे पिणु दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि ऐं फ़ोन करे पिणु ॿुधायो आहे। पखे में सिंध ऑन फार्म वाटर मैनेजमेंट डेली वेजिस मुलाज़िमनि पारां गुज़िरियल 14 सालनि खां रेगुलर न थियण ख़िलाफ़ पखो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मर्कज़ी अॻवान सैयद साले शाह सजाद हुसैन जतोई ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुन जी प्रोजेक्ट NPRW जे समूरे मुलाज़िमनि ऐं टेक्निकल स्टाफ खे रेगुलर कयो आहे पर नॉन टेक्निकल स्टाफ खे पको नथो कयो वञे, जॾहिं त हाई कोर्ट कराची बि खेनि रेगुलर करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते उन्हनि खे पको करे बेचैनी ख़तमु कई वञे। टंडे मोहम्मद ख़ान में सिंध आबादगार शुगर मिल्स तरफ़ां जबरी तरीक़े सां बरतरफ़ कयल पौलितनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। कादिर शोरे, अब्दुल शकूर कुंभार ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब टंडो मोहम्मद ख़ान अॻियां एहतिजाज करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते पौलित कादिर शोरे, शकूर कुंभार, नौजान